Good evening, happy monsoon to all of you there. सागर डोडेजा अॼु पहुची चुको आहे सिंधुइज़म जे चैनल ते. सिंधुइज़म हिकिड़ो अहिड़ो चैनल आहे जिते वाइन्स खां सीरीज़ खां स्केचिस तां कॾहिं कॾहिं वियर्ड ह्यूमर बि तव्हांखे मिली वेंदो. वियर्ड ह्यूमर क्रिएट कंहिं कयो आहे? तव्हांजे दोस्त द्रिवेन हज़ारी. गिव हिम अ बिग राउंड. मां पहिरियों तारीफ़ तव्हां लाइ वॼाई बिकॉज़ फाइनली ना नालो सही चेंज सिंधुइज़म खां वठी करे सिंधुइज़म. अच्छा ये टेक असां खणी चुका, सॉरी फॉर दैट. पर हेॾे जॾहिं बि मां ईंदो आहियां सिंधुइज़म जे ऑफिस में, कॾहिं बि ईंदो आहियां, मूंखे हिकु अलॻि तरह जी खुशबू ईंदी आहे. खुशबू बांस नहीं है ना, खुशबू. बिल्कुल रूम फ्रेशनर बि लॻी चुको आहे हाणे. पर सभिनी खां अहम ॻाल्हि खुशबू छा थी? खुशबू ईंदी आहे हिकु सचे आर्ट जी, सचे क्राफ्ट जी, जेको डेवलप्ड बाय द्रिवेन हज़ारी. त हिकु दफ़ो हिन मुंहिंजे लाइ तारियूं वॼाई. इंडिविजुअली आई वांट टू गिव हिम अ बिग राउंड ऑफ अप्लॉज. जेके बि तव्हां ॾिसो था. सिंधुइज़म ते हिकिड़ी ॻाल्हि हमेशह ऑब्ज़र्व कई आहे मां न, ऑडियंस बि मूंसां गॾु, करेक्ट, कि राइटिंग वीडियो बाय वीडियो एॾी डेवलप्ड थी वई आहे. इहे आइडियाज़ ईंदियूं किथां आहिनि? मी एंड भाउ जी ॻाल्हि असां ऑलरेडी करे चुका आहियूं ऐं करे रहिया आहियूं. त इहा आइडिया आई किथां ऐं डेवलप कीअं थी? विथ मी एंड भाउ आई रिमेंबर अक्टूबर नवंबर जो टाइम हो 2018 समथिंग. जंहिंमहिल वसंत वैली जी टीम मूंखे अप्रोच कई कि वी वांट टू डू समथिंग टुगेदर. एंड थैंक यू गाइज फॉर अप्रोचिंग. तव्हांजे वजह सां हीअ मी एंड भाउ थी चुकी आहे. सो या तो उहो टाइम हो, बट तंहिं महिल मुंहिंजी कुझु कमिटमेंट्स हुयूं. सो इट गॉट जनवरी फेब्रुअरी जंहिं महिल असां फाइनल कयो कि ओके असां हाणे कुझु करण वारा आहियूं. फाइनल थी वियो, बजट डिसाइड थियो कि असांखे हिन स्केल ते करिणो आहे, वेब सीरीज़ ठाहिणी आहे. एंड मूंखे काफ़ी टाइम खां वेब सीरीज़ ठाहिणी हुई, काफ़ी टाइम खां. एंड देवर लॉट ऑफ ब्रांड्स वो पिचिंग टू मी कि असांखे गॾु कुझु करिणो आहे, बट देयर वाज वेरी लेस पीपल हु वांट टू डू वेब सीरीज. वसंत वैली एग्रीड ओके हम लोग वेब सीरीज करते हैं बिकॉज हमारी कुछ म्यूचुअल अंडरस्टैंडिंग थी कि हम लोग वेब सीरीज बहुत अच्छे से बना सकते हैं. करेक्ट. तो असां फाइनली एग्री किया कि वेब सीरीज असां ठाहियूं था. एंड स्ट्रेट 2 months फेब्रुअरी मार्च आई डिड नथिंग. मां डेली सुबुह घर में ऑफिस में ईंदुमि, पेन पेपर खणंदुमि, लैपटॉप खणंदुमि, अॼु कुझु लिखी वेंदुमि, अॼु कुझु लिखी वेंदुमि, कोशिशि. राति जो घर वेंदुमि, अरे यार कुझु न लिखियो, शिट यार अॼु कुझु न लिखियो. पर जेॾी महिल सितंबर अक्टूबर 2018 में तव्हांखे अप्रोच कयो वसंत वैली, तव्हां नरेंद्र मोदी वांगे हाल हुयो कि भई मां हाणे न कंदुमि, हेॾो बिज़ी थियो आहियां, अपॉइंटमेंट बि न पिया वठी सघंदो तव्हांजो? न. सो मां थोरो डिले किस्म में माण्हू आहे. सॼी ऑडियंस खे ख़बर आहे कि भाई कमेंट्स ईंदा आहिनि, भाई वीडियो जल्दी डाल, भाई तू इतना बड़ा यूट्यूबर नहीं है, सुस्ती दिखा रहा है. सो मां स्क्रिप्टिंग में थोरो टाइम खणंदो आहियां. करेक्ट. एंड जंहिं महिल फेब्रुअरी में मां हिन स्क्रिप्टिंग चालू कई, नेक्स्ट 2 months कुझु बि न लिखी सघियुमि मां, विच वॉज वेरी फ्रस्ट्रेटिंग बिकॉज एवरीबडी वॉज लाइक ड्रिवन, अञा छा थियो? अनिल भाऊ यूज टू मीट मी कि अञा छा थियो, न लिखियो थी. मैं घर पे वयमि, अरे पापा, माय डैड वाज सेइंग कि अरे भाई तू बाहुबली तो लिखे, न लिखी थी. यू लिटरली थिंक एक्सपेक्टेशंस आल्सो इंक्रीज. तो सो वसंत वैली टीम को भी मैं उनके कमिटमेंट करे चुका हूं कि वी विल स्टार्ट डेट बाय मार्च. सो दे वर लाइक सर छा थियो, कुछ सा अपडेट ना है नथिंग. एंड आई वाज वेरी अपोलोजेटिक कि बिकॉज मां डिले करे छॾी. एंड थोड़ो एक प्रेशर अची वेंदो आहे कि तव्हांखे ओ मतलब 100K सब्सक्राइबर ईंदा आहिनि त थोरो त डिले त नॉट विद दिस दैट नोट कि मूंखे हाणे थोरो हीअं हूंदो कि बिकॉज देयर इज लॉट ऑफ ऑडियंस हू वाचिंग, सो दे एक्सपेक्टिंग समथिंग गुड, समथिंग गुड क्वालिटी. सो दैट टुक टाइम. एंड वन फाइन डे राति जो कुझु 10:30-11 थिया हुया. आई वाज सिटिंग इन द ऑफिस एंड आई वाज अबाउट टू गो. एंड मां चयो हाणे छा कयां यार, सम्झ में नथो अचे. दैट्स वेयर मूंखे हिकु ॻाल्हि स्ट्रक थी कि कुझु नओं न लिखी सघिबो आहे मुंहिंजे हिसाब सां. जेको मां एक्सपीरियंस कयो आहे, जेको मां कुझु रिलेट कयो आहे, हुनखे अगरि मां दिलि सां लिखण ई कंदुमि, उहो मां दिलि सां एक्सप्रेस बि करे सघंदुमि, दिलि सां माण्हुनि जे जुड़ंदी बि. सो दैट्स वेयर अ पॉइंट जिते 2 कैरेक्टर्स मां जा जनम करे सघियुमि मां, विच इज़ मी एंड भाउ. Absolutely. इहो छो थियो? बिकॉज सडनली ना अचानक कुछ थॉट्स आया मुंहिंजे माइंड में. आई वाज रिमेंबरिंग आवर मोमेंट्स, नॉट दोज मोमेंट्स. जेके स्पेंड करे ऑलरेडी. सो बेसिकली अनिल भाऊ सां मां लाइक इवेंट्स ते, वर्कशॉप्स ते,
ऑलमोस्ट 90% टाइम असां गॾु ई वेंदा आहियूं. Correct. सो वी नो अवर इक्वेशन. असांखे सभु ख़बर आहे की हिननि जो हलणु कीअं, मुंहिंजो हलणु कीअं, हिननि जो कीअं चरिया पकड़णी. सो फॉर्चुनेटली और अनफॉर्चुनेटली असां गॾु हूंदा आहियूं मोस्ट ऑफ द टाइम. Okay. एंड दैट्स वेयर आई रियलाइज़ की ओके दीज आर टू कैरेक्टर्स. जेकी शयूं हे कंदा आहिनि मूंखे इरिटेट कंदियूं आहिनि कॾहिं कॾहिं. हे डेलिबरेटली इरिटेट बि कंदा आहिनि मूंखे. Correct. एंड हिननि जो एज अ रियल लाइफ बि जेके हिननि जी ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि काफ़ी फनी हूंदियूं आहिनि. आई थॉट लेट्स give birth to characters Absolutely. because stories again over the new characters lifetime remember उन्हनि. Correct. और मूंखे हिकु ये बि ॻाल्हि करणी हुई की ठीकु आहे असांखे कुझु बचपन में असांखे कहिड़ा कार्टून्स यादि आहिनि असांखे. नॉडी, ऑसवर्ल्ड, अहिड़ा विक्रम बेताल. दीज आर कैरेक्टर्स. उहे असांखे हमेशह यादि हूंदा आहिनि. आई थॉट लेट्स क्रिएट कैरेक्टर्स. स्टोरीज चेंज थींदी रहे, कैरेक्टर्स हिकिड़ा बेस ठहियल हुजे कि पीपल शुड रिमेंबर कि बचपन में हम लोग मी एंड भाऊ देखते थे. Not bad. Yeah, and that's where it all began, me and Bhau and this idea. It began and it actually brought flood on YouTube. My goodness. एॾो ज़बरदस्त रिस्पॉन्स तव्हांखे मिलियो. मूंखे हिकिड़ी जाम इम्पोर्टेंट ॻाल्हि आहे जेकी भाऊ ते मां ट्रांसफर कंदुमि हाणे. भाऊ, अनिल भाऊ, जेॾी महिल तव्हांखे इहो कैरेक्टर मिलियो त तव्हांखे जेॾी महिल हिन ॿुधाई यार तव्हांजा वार कलर करणा पवंदा, तव्हांजो टाइट फिटिंग तव्हांखे टी शर्ट्स पाराइबियूं ऐं टाइट फिटिंग जेके आहिनि पैंट्स पाराइबा, त 30 साल तव्हां वापसि पहिरियों हलियो ऐं जवान थी वियो, ईअं फील थियव तव्हांखे? एक्चुअली मां आहियां ई जवान. अच्छा, हो त आहे न. करेक्ट. चयो था मां जवान थी वियो, छा मुंहिंजी एज थोरी आहे. Sweet 16. Sweet 16, करेक्ट. 16, हा. माना तव्हां ईअं जीअं हिन सीरीज़ में ॾेखारियो वियो आहे द्रवेन हिननि खे, उअं तव्हां रियल लाइफ में बि आहियो. मां हिन खां कुझु 6 months पहिरियों ॻाल्हि करे चुको भाऊ अगरि मां तव्हांजा वार कॾहिं कलर कयां, आई वाज इमेजिनिंग हिम मां तव्हां वार कलर कयां, हले कुझु असांखे फिगर हा कर हिननि खे स्क्रीन ते अचण जो मौक़ो मिलंदो सो कर. देन वी डिसाइडेड कि असां हिननि जे वारनि खे कलर कंदासीं बिकॉज हुननि जो अहिड़ो कैरेक्टर आहे, बाक़ी कुझु न करे सघिबो आहे हिननि सां, वारनि सां कुझु करे सघंदा आहियूं, विच मेक हिम लुक वियर्ड एंड जेको हिननि जो कैरेक्टर लिखियो हुयो फनी, बेसिकली फनी. यस. तो द्रवेन यार, जैसे तूने बताया था, तू ऑलरेडी चई चुका है कि तू यूट्यूब ते जूही जा वीडियोस ॾिठा हुआ, त बेसिकली इहा आइडिया हुतां ई आहे कि कीअं डेवलप उन जो कैरेक्टर. सो बेसिकली जूही सां असां गॾु फर्स्ट टाइम था कमु कयो असां. करेक्ट. आई सॉ फ्यू ऑफ वीडियोस यूट्यूब ते हिननि वीडियोस ठाहिया हुआ, फनी वीडियोस पंहिंजे फ्रेंड सर्कल सां. सो दैट वाज वेरी वेरी गुड. एंड व्हाइल आई वाज राइटिंग दिस सिस्टर का कैरेक्टर, इन्हनि खे इमेजिन करे ई मां लिखां पियो. भले ओवर कॉन्फिडेंस हो, हिननि खे ॻाल्हाए बि न हुयो मां कि तव्हां कंदो न कंदो, वॉट इज़ अवर स्केड्यूल छा आहे, हिननि जो कुझु बि मूंखे ख़बर न हुई. बट मां हुननि खे इमेजिन करे पियो लिखां कि ओके अगरि हीअं ॻाल्हाईंदी त हीअं लॻंदो, हीअं ॻाल्हाईंदी त हीअं लॻंदो. इनफैक्ट मूंखे भी जाम स्पेशल फील थियो कि मुझे कोई इमेजिन करके कैरेक्टर लिख रहा है. एज अ भेण इमेजिन करे. एग्जैक्टली, थैंक गॉड. So no, that's okay. That's my usual process कि समझो we are not professional actors. कोई इंडस्ट्री जा प्रोफेशनल एक्टर्स हूंदा आहिनि, असां उन्हनि खां कुझु बि कमु कराए सघंदा आहियूं, डायरेक्शन ॾेई सघंदा आहियूं. बट वेन यू वर्किंग विद नॉन एक्टर्स, मोस्ट लाइक अनिल भाऊ इज़ अ नॉन एक्टर, ही इज़ अ बिजनेसमैन. सो वेन यू वर्क विद देम यू हैव टू बी लाइक उहो जेको करे सघे मां उहो ई लिखां. सेट मां कुझु लिखी ॿियो वेंदुमि, सेट ते वेंदुमि, ख़बर पई ओ शिट हे नथो करे सघे, मां छुटो सॼो महिनत वई. सो आई टेक मोर टाइम हिननि खे इमेजिन करे मां लिखां. सो जूही जो कैरेक्टर, लाइक सिस्टर जो कैरेक्टर मां जूही खे इमेजिन करे लिखियो एंड शी डिड इट एक्ज़ैक्टली हाउ आई इमेजिन. फैंटास्टिक. माना जूही जो जेको कैरेक्टर तव्हां डेवलप कयो, तव्हां डेवलप त कयो, पर जब तक ये कैरेक्टर आपको ट्रांसफर हुआ, आपके हाथों में आया, जो आपने राइटिंग रीड की, तो तव्हांजो एक्सपीरियंस, तुंहिंजो रादर तुंहिंजो, तव्हांजो मतिलबु 40 years न, शी इज़ आई बिलीव स्वीट 16, त तुंहिंजो एक्सपीरियंस कीअं हुयो द्रवेन सां गॾु ऐं सॼी टीम सां गॾु वर्क कंदे? मूंखे जाम मज़ो आयो. ऐं सब मतलब सब फैमिली जैसे ही एक्चुअली बैठे थे हम लोग, एंड जैसा दिखाया गया है वी एक्चुअली हैड अ लॉट ऑफ फन. जो आई थिंक फर्स्ट सीन हमने वो फाइट ही किया था, एंड जान में पहचान पहिरों दफ़ो मिलूं था लड़ाई सीन हो. पहिरों सीन लड़ाई वारो. एंड जाम अमेजिंग हो कम करण. मतलब द्रवेन इज़ वेरी हेल्पफुल. वो बैठ के आपको बोलेगा बी योर सेल्फ, डू वट एवर यू लाइक, एंड सिंधी में ॻाल्हायो बस. सिंधी में ॻाल्हायो था बस सिंधी में, बाक़ी एडिट थी संभाले. एब्सोल्युटली सिंधी में ॻाल्हायो. आई थिंक मेरा फर्स्ट क्वेश्चन यही था कि द्रवेन मूंखे सिंधी न ईंदी आहे, एंड आई न्यू ओनली दिस सेंटेंस, द्रवेन मूंखे सिंधी न ईंदी आहे, एंड ही इज लाइक नहीं हो जाएगा वील फिगर इट आउट. पर जाम मज़ो आयो, जाम मज़ो आयो. एब्सोल्युटली जाम मज़ो आयो, छाकाणि त टीम ई एॾी मज़ेदार आहे त मज़ो त अचिणो ई आहे.
या ना जीअं तव्हांजो रोल हुयो यानी कि तारा हुन कैरेक्टर जो नालो हुयो ऐं तव्हांजे कैरेक्टर जो एक्चुअली मेन हुयो कि तव्हां हुन में जाम इंडिपेंडेंट ऐं रिजर्व्ड आहियो त पंहिंजी रियल लाइफ में बि ईअं आहियो कि न तव्हां प्रिपरेशन कई या तव्हांजो ओवरऑल एक्सपीरियंस कीअं हुयो हिन कैरेक्टर खे निभाइण वक़्तु? प्रिपरेशन करण जी एक्चुअली कुछ ज़रूरत न पई ओके छोकी मूंखे सिर्फ़ु एतिरो ई ॿुधायो वियो हो कि इंडिपेंडेंट वुमेन आई करेक्ट like real life maybe yes I am independent Absolutely. Oh, but yeah. not reserved kind of She's so outspoken रस्ते ते हली हली ॻाल्हि करे वही करे करे मैं ताईं पहुंची आहियां ऐं सुठो कयो But the way she looks, वो तुरे माइंड में इमेजिनेशन ही थींदा कि the way she is dressed right now, Absolutely. she's an independent woman, Absolutely. next door woman. Yeah. तो exactly जेको कैरेक्टर आहे वो हीअं लॻंदा आहिनि ऐं हूअं ई उन्हनि पोर्ट्रे बि कयो आहे न. तो ओवरऑल तव्हांखे मज़ो आयो सॼी प्रोडक्शन सॼी टीम सां? Let me tell you हिननि खे बिल्कुलु मज़ो न आयो. Why? I'll tell you. So असांजे शूट्स ते स्केड्यूल जाम जंबल थींदा कि हाणे शॉट करणो आहे 2 मिंट अंदरि मैडम रेडी थी अरे शॉट चेंज थियो मैडम हाणे न करणो सॉरी सो लेट मी टेल यू फर्स्ट डे व्हेन वी वर शूटिंग हिननि जो सीन हुयो हिननि खे ॿुधायो वियो कि तव्हां मेन कैरेक्टर आहियो तव्हांजी स्क्रिप्ट रिवॉल्व थींदी बट जंहिंमहिल शूट चालू थी वई मैडम रेडी थी हुई मैडम यार हाणे थोरो टाइम आहे असां ॿियो शॉट था कयूं थोरो टाइम आहे सुबुह शी केम एट 11-12 PM हिननि जो फर्स्ट शॉट थियो राति जो 10 बजे. अच्छा शी वॉज ऑल पेशेंट इरिटेटेड मूंखे ख़बर 12 कलाक तव्हां कयो छा? बका सिनेमैक्स वयो पासे में बका न एक्चुअली बट द पॉइंट इज कि she had to go through a lot of time correct irritation के क्योंकि सेट्स से टाइम लगंदो आहे. didn't wanted much makeup ये normal. आईज हटाओ Correct. लिपस्टिक हटा के और पूरा वैसे ही नेचुरल चाहिए. अच्छा मां मेकअप करना ना आता हूं वधिक के सुठा लगे सकंदो यार. No, that's true. ये तो हमने सबने किया है. He would just say कि मुंह धो के आओ, मुंह धो के आओ, चल मुंह धो के आओ. So वो एक है ना कि characters are very real life based. She's a sister. She's a woman, independent woman next door. Absolutely right. तो real life में से मेकअप न करने हूँ. I didn't want कि ऐसा हुआ लगूं कि ऐसा मेकअप क्यों जो like larger than life TV serials जैसा ना हो. बिल्कुल बिल्कुल. त भारी की इन कई चइबी आहे डिटेल इन कई चइबी आहे जेके तव्हां ऑलरेडी पंहिंजे कैरेक्टर्स में करे चुका हो ऐं इहा बाखूबी या पंहिंजी जेकी आहे आइडेंटिफिकेशन पंहिंजी तव्हां आई आहे. मां एक्चुअली ॿ टे अहिड़ा कमेंट्स पढ़िया जंहिंमें लिखियल आहे कि तारा ईअं छो कई. I know. असांजे अनिल बाबा त ईअं छो थियो. ईअं लिखियल आहे आई हेट तारा. Oh yeah. वो हिनजी वाइफ जो कमेंट हो. And I started loving it because के at least जेको असां प्रेजेंट करण जी कोशिश कई जस्टिफाई किया वो माण्हुनि ताईं पहुचो पहुतो ऐं हुननि जे करे एक्सप्रेस बि कयो आहे पंहिंजो व्यू. They felt for Anil ji, they felt bad कि मूंखे विलेनस दे थॉट कि मां विलेन आहियां कि मां उन्हनि जो दिलि तोड़ो. त जेको असांजे मन में हो कि असांखे इहो प्रेज़ेंट करिणो आहे माण्हुनि जे अॻियां वी एक्चुअली डिड इट एंड आई रियली लव दोज कमेंट्स कि आई हेट तारा आई रियली लव इट. थैंक यू सो मच. और कमेंट्स में भी अनिल जी जा जाम कमेंट्स आहिनि. करेक्ट. अगर मां कमेंट्स मेरे करे हिकिड़ो क्वेश्चन तव्हां खां पुछां नी सब कमेंट मेरे दिलनि खे ॾेई छॾींदा. अच्छा सर सॉरी बात हिनखे मां चवंदा भई जेको हिन हे अनिल निकितो आहे त दिलनि जे करे ई निकितो. फैंटास्टिक. मां एक्चुअली किथे बि वेंदो आहियां न त सभु ॼणा तकड़ा सुञाणे वेंदा आहिनि. करेक्ट. भाई दिलनि सां गॾु ई आहे. करेक्ट. त भाऊ हितां हुतां तव्हांखे ॿुधण में ईंदो आहे. हा त दिलनि ई चवंदा आहिनि. हे राति शिरक भरींदा भाऊ अखर ॿुधी. त बाक़ाइदा तव्हां पंहिंजी गाॾी बीहारे करे हैंडशेक करे सेल्फी ॾेई. Let me tell you छा कंदो आहे हे सर छा कंदो आहे when he's on the bike हे हले तो ट्रैफिक आहे so he constantly observes मूंखे केरु ॾिसे थो नथो केरु ॾिसे थो. he finds his customer मूंखे केरु ॾिसे थो. हिनखे ख़बर पई कि हा मूंखे ॾिसे थो हुन सां गॾु करे हलंदो आहे. हा मां मूंसां फोटो एक्चुअली छा आहे मां त सम्झो धंधे वारो माण्हू आहे त अञा कोई माण्हू हूंदा चवंदो त मूंखे थोरो हो लॻंदो आहे सुठो लॻंदो. त पर तॾहिं बि हुन सां गॾु हिकिड़ो मूंखे क्वेश्चन आहे जेको मूंखे स्टार्टिंग में मां जॾहिं तव्हांखे ॾिठो हुयो हिकु कैफे कॉफी ॾियो द्रव्यन वीडियो ठातो हुयो त हुन में जेको तव्हां अपनोपन लायो पंहिंजी फैमिली हिकिड़ी कॉन्फ्रेंस हुई फूड कॉन्फ्रेंस जिते सभु तव्हां गॾे वञे खाओ था त होॾे ई मूंखे ख़बर पइजी कि तव्हां में आर्ट कुटे कुटे भरियल आहे. तू मुंबई आएगा तू मुंबई आएगा तू आग लगा देगा आग लगा देगा. त चवण जो मतिलबु आहे ईअं डेवलप ऑब्वियसली त्रिवेन हिकु रीज़न आहे तव्हांजो आर्ट डेवलप थियो आहे पर ऑन द सेट्स तव्हांजो एक्सपीरियंस कीअं हुयो? ऑन द सेट एक्चुअली मां सेट ते वेंदा आहियूं त हिकु मूंखे लॻंदो आहे भई ॼण मां घरे ॻाल्हि आहे परिवार सां आहियां. करेक्ट भई सभु को असां पाण खे परिवार करे लेकिन कम न करिणो आहे खाली सुम्ही पवणो आहे.
लेकिन पिकनिक कंदा आहियूं ॼण। अच्छा फाइनली एडमिटेड ऑन कैमरा इन पिकनिक कंदा आहियूं। इन करे बिल फूड जे करे इंक्रीज थियो। ट्रस्ट में मां कोई भी वीडियो शूट करण वेंदो आहियां न त माण्हू भॻवान खे पुॼंदा आहिनि न, मां पुॼंदो आहियां अनिल भाऊ ख़ाली संभालियो। आई एम ऑनेस्ट कि अनिल भाऊ असांखे एतिरो ई टाइम आहे, हेॾा सारा शॉट्स आहिनि, प्लीज़ थोरो संभालियो। अनिल भाऊ संभालियो बिकॉज इज लाइक अरे थी वेंदो यार, अरे सभु थी वेंदो यार, अनिल आहियां मां, अनिल करे वठंदो। सो वॉट ही इज़ उहो कैमरा ते अची चुको कि असां उहो सेम कैरेक्टर अनिल भाऊ जो खणी आया आहियूं, थोरो सो ॿिए वे में, बट ही इज़ ऑन ऑफ स्क्रीन बि हीअं ई आहिनि, ऑल चिल्ड आउट, सभु थी वेंदो, सभु थी वेंदो। माण्हू खे रहण जी चिल खपे। चिल माना साम्हूं वारे प्रेशर वधंदो आहे न, माण्हू चिल थियणो छा आहे, थियणो उहो ई आहे जेको थियणो आहे। बिल्कुलु बिल्कुलु थोरो ज़िंदगी सुठी तरह जीउ। बिल्कुलु थियणो उहो ई आहे जेको थियणो आहे, जेको हा हिन में थी न सघियो मिलियो न हिननि खे कुझु। हा इहो बि थियणो लिखियलु में जेको तव्हांजो डिज़ायर उहो तव्हांखे न मिलियो, पर हा थियणो उहो ई आहे जेको थियणो आहे। हिन में हिकिड़ी ज़बरदस्त पॉइंट द्रिवेन तूं वाइल राइटिंग एज एन ऑडियंस जॾहिं मां ॾिठो इहो मी एंड भाउ, त मूंखे महसूसु थियो कि दिलि जो आईनो, इहा जेकी तव्हां ॻाल्हि लिखी आहे, दैट वॉज अमेज़िंग। आई वॉज स्टन्ड के यार इहा राइटिंग ऑन पेपर, ऐं ऑन पेपर खां पोइ अनिल भाऊ जो जेको परफॉर्मेंस आहे लास्ट में, जेको रूफ टॉप ते उहे चिल्लाइनि था कि यार पंहिंजो पाण खे मोटिवेट, ऐं ऑब्वियसली जेकी मोटिवेशन जी जेकी तव्हां आइडिया जनरेट कई हिननि लाइ, उहा कमाल हुई। आई थिंक राइटिंग इज गॉन इन टू इट, आई मीन ब्लडी अमेजिंग राइटिंग इज गॉन इन टू इट। सो आई ऑलवेज से कि बिफोर एन एक्टर आई एम अ डायरेक्टर। Absolutely. मां नंढे हूंदे खां ई लाइक व्हेन आई वाज इन द स्कूल आई यूज्ड टू स्टडी अबाउट हाउ टू बिकम अ डायरेक्टर। Absolutely. कैमरा जो प्राइस छा हूंदो आहे, राइटिंग कीअं थींदी आहे, बिकॉज आई कुडंट गो टू फिल्म स्कूल प्रोफेशनली, मे बी लॉट ऑफ रीजन्स, बट हमेशह मूंखे डायरेक्टर थियणो हुयो। व्हेन सोशल मीडिया केम इन आई रियलाइज़ कि ओके मां कंहिंखे नथो अप्रोच, मतिलबु मां काफ़ी ट्राई कयो बचपन में कि मां सभिनी सां डायरेक्ट कयां, फ्रेंड्स खे एक्टिंग करायां, दैट कुडंट हैपन फॉर सम रीजन्स, मतलब कि मां तो एक्टिंग कयां। हाल पीपल लव्ड इट मी एज एन एक्टर एंड दे लाइक कि हाँ ठीक है हे सुठो करे तो, बट आई ऑलवेज एंजॉयड राइटिंग एंड डायरेक्शन। वेल आई वाज राइटिंग दिस एंड मां ॿुधायो जीअं कि असांखे इहो टॉपिक खणणो हुयो। देयर इज अ फ्रेंड ऑफ माइन हू इज अभय, आई जस्ट फॉलो हिम ब्लाइंडली। He is an amazing filmmaker. Firstly, he is an award-winning filmmaker. National award. National award filmmaker. Okay. So अभय के मां like अभय असांखे हिन दफ़े घटि कमु करणो आहे। So he's like ठीक है द्रिवेन क्यों था, and he came in all the way from Delhi. Okay. असां all the way from Delhi अभय खे घुरा because he is an amazing filmmaker and मूंखे हुनजी mental support खपंदी हुई कि okay द्रिवेन you can do it, because it's something I was doing for the first time. And he's been into film industry like for many years. He has assisted a big directors. So I wanted that back support कि ठीक है अगर द्रिवेन तू ये सोचो थी तो असां हिनखे हीअं करे सघंदा आहियूं। Okay. When he came in and we were brainstorming the climax, I told him कि अबे ही मुंहिंजी स्टोरी है and I am writing the climax right now. What should we do? So the climax part was mutually Decided. Yeah. So some of the experience that Abhay had, some of the experience that I had, we just fused it together and made it a climax which like blown everybody's mind. Driven, thank you very much. Thank you for saying that. तव्हांजी राइटिंग में ही एॾो दम आहे। क्लाइमेक्स जेॾी महिल मां ॾिठो पहिरियों दफ़ो, आई वॉज रियली ब्लोन अवे by the kind of writing has gone into the climax. Thank and you. thank you very much Abhay as well. Thank you Abhay. Thank you very much Abhay. ओवरऑल एक्सपीरियंस आर्ट टू आर्ट त ज़बरदस्त रहियो आहे, पर लोकेशन जी बि ॻाल्हि हिन दफ़े अगरि मां कयां त लोकेशन बि ज़बरदस्त तव्हां चूज़ कई आहे, वसंत वैली विच इज़ लोकेटेड इन कल्याण। त एग्जैक्टली तव्हांजो एक्सपीरियंस ऑन द सेट, आउटडोर इंडोर, वसंत वैली कीअं हुयो? First of all, असां लोकेशन चूज़ न कई, लोकेशन असांखे चूज़ कई। अच्छा। So it's the brands that pitched to us and like it's mutually decided at the end. Correct. But because of brands we could get these locations and Vasant Valley के पाण में location है. Absolutely. It's a prime building. Let me tell you कि असां जब script ठाहियूं पिया, I just wanted to save much of the time. And when I saw the locations, I thought The surroundings. सॼी script हिते थी सघंदी आहे. It had a clubhouse. Absolutely. When you saw the भाऊ वारो scene जंहिंमें भाऊ reject होते, that grand hall. When I saw it for the first time, I was like, oh shit, यशराज जो set तो लगे. It's that grand. Correct. And clean swimming pool. हाँ. Exactly. There were a lot of places, swimming pool वालो area where there were carom, badminton, squash court. Correct. So जेके मैं place देखा रही हूँ, मां जब first time लुटा, I was like awestruck, amazing. कि Correct. so जितने भी जहाँ yes. important scenes हैं. And most importantly, the good thing that happened is Vasant Valley has 4 properties in a single area. Okay. So we had got
लॉट ऑफ ऑप्शंस बिकॉज देयर वाज अ बिल्डिंग कॉल्ड वसंत एलाइट जंहिंमें हुननि जो जेको सॉन्ग में असां सीन खयो आहे वेयर बाहू एंड तारा आर मूविंग लाइक अक्रॉस ग्लासेस वो शॉट असां हुते खयो एंड देयर इज अ स्कूल साम्हूं असां जेको असां कॉलेज वारो सीन असां हुते शॉट कयो एंड देयर इज अ बिल्डिंग कॉल्ड आदिनाथ पैलेस व्हिच इज आल्सो अ पार्ट ऑफ वसंत वैली सो हुननि जी असां हुतां असां कुझु एक्सेस खयो सो बेसिकली हिकु प्रॉपर असांखे सेट मिली हिकु जॻह ते ठहियलु एंड देन एॾो मां फर्स्ट ऑफ ऑल मां बिलीव कंदो आहियां कि मां जेकी ब्रांड एंडोर्स कयां थो उहो अगरि जेन्यून आहे मां दिलि सां हैप्पी आहियां सो आई एम वेरी हैप्पी टू एंडोर्स इट प्रॉपरली करेक्ट एंड असांखे ऑलमोस्ट 3 मंथ्स ताईं असांखे फ्लैट हुओ उहो जंहिंमें असां शूट कयो आहे बिकॉज देयर लॉट ऑफ थिंग्स हैपनिंग एपिसोड्स जे विच में गैप पई अचे एंड ट्रस्ट मी आई वाज सुपर इम्प्रेस्ड ओके not just me, everybody was super impressed. The kind of atmosphere it offers to people. And then most important thing is people that reside over there. Correct. Let me tell you, first episode जब असां out कियो and जब वसंत वैली में जेके माण्हू रहंदा आहिनि उन्हनि ॾिठो and next episode में असां शूट करण आयासीं lot of people were meeting. Okay. They were so kind, they were so generous कि भाऊ एरिका में सते माण्हू त रहंदा अचो कुझु बि कमु अचे अचो they were that kind. Kids were saying ladies, gents, everybody was meeting कि मां हिन बिल्डिंग में हिन माड़े ते रहंदो आहियां प्लीज़ अचो तव्हांखे कुझु कमु हुजे अचो they were so sweet कि भाऊ मथे अचो बिकॉज असां सिंधी में क्वालिटी आई आहे Correct, कि असां किथे बि हुन कंहिं महिल बि बीठा अचो घर अचो असां फैमिली में किथे घुमण वञूं राति जो 2:30 थियनि किथे असां लहूं था सभु मिली करे हलो 5 मिंट घर हलो अरे 2:30 थियनि राति जा हाणे जाम होमली फील जाम वार्म टू यू सुठी ॻाल्हि आहे पाण में इट्स अ गुड थिंग बट मां करी करी वंडर कंदो यार सभु झूठा था खाइनि अचो त मथे हलो घर हलो चांहि पियूं राति जो 2:30 स्पेशल इहा ई ॻाल्हि आहे महिमान नवाज़ी हुन में असां नंबर बनायूं त भाऊ जॾहिं तव्हां होॾे फ्लैटेड आहे वॾा वॾा ॾिठा जिमी एरिया ॾिठी स्विमिंग पूल what do you mean flatted वॾा वॾा हुन में हिकिड़ो सीन आहे न जेॾी महिल स्पेशली तव्हां जिम में तव्हां वञो था त तव्हांजो जेॾी महिल आइज़ आहिनि न तव्हां जीअं कैप्चर कयो आहे तव्हां पंहिंजो पाण में एॾो सरप्राइज़िंग आयो एॾो लॉस्ट आयो ऐं जॾहिं इन्हनि जी तारा जी एंट्री थी ओॾी महिल त तव्हां हुयो ई न सेट ते हुजी करे बि न हुयो तव्हां एॾा लॉस थी वियो हिननि जे अट्रैक्शन में त जॾहिं मां इन्हनि सभु ॻाल्हियुनि जी मेंशन कंदो आहियां हिन इंटरव्यू में तव्हांजो ईअं दिलि जो की वसंत वैली में माना पंहिंजो पाण खे बसाए छॾिजे एक्चुअली मां जी में ये वयम न वसंत एरिया ते मूंखे नंढो शहर लॻो ओहो oh true it's true ओके ते वेंदो न मां त हे शूटिंग थी let me just tell you sorry to cut you sorry असांखे पर मां उहा जंहिं महिल डिसाइड कयो आई वाज होपिंग कि वन डे में मां 1 एपिसोड शूट कंदुमि विच इज माई पास्ट एक्सपीरियंस करेक्ट बट हिन में जाम सारे सीन्स हुआ जाम सारे रीटेक्स हुआ जाम वॾी कास्ट हुई क्रू जाम वॾी हुई बेसिकली हिन में बिकॉज वी वर्किंग ऑन इंडस्ट्री स्टैंडर्ड्स वी हैड टू डिलीवर दैट क्वालिटी त जंहिं क्रू वधी वेंदी आहे क्वालिटी वधंदी आहे इक्विपमेंट्स वधी वेंदा आहिनि त इट टेक्स मोर ऑफ द टाइम सो असां न लाइक वी वर शूटिंग लाइक 18-19 आवर्स लाइक एट अ स्ट्रेच त असांजो ऑलमोस्ट सेकेंड होम थी चुको हुयो उहा जॻह करेक्ट विच वॉज सो होमली आई रिमेंबर गुलशन मी दीपक वी वर अवेक ऑल नाइट वी वर चैटिंग वी वर स्क्रिप्टिंग बिकॉज नेक्स्ट मॉर्निंग 4 बजे असांजो क्लाइमेक्स शूट करणो हुयो करेक्ट सो एॾो होमली फील हुयो हुते एंड देन दे वर सो काइंड कि असांखे प्रॉपर सॼो सेटअप मिली चुको हुयो हुते इट वाज अ वेरी ग्रेट एक्सपीरियंस डायलॉग इज ट्रू कि पंहिंजे पाण में हिकु शहर आहे बिकॉज असांखे ॿाहिरि वञण नीड ई न पई पए एब्सोल्युटली त चवण जो मतिलबु आहे स्विमिंग पूल जिम एरिया पूल एरिया इंडोर आउटडोर गेम्स एवरीथिंग इज अवेलेबल त हुते जीअं तव्हां चयो न मां जॾहिं बि सेट्स ते वेंदा त मूंखे पिकनिक फील थींदी आहे पिकनिक त मूंखे हाणे फोन ईंदी आहे सीरीज़ ख़तम चुकी आहे फोन अची यार तव्हांजो माण्हू हर घड़ी थो अचे सभिनी खां अहम ॻाल्हि जेकी मां हाणे नोटिस कई आहे स्टार्टिंग में जॾहिं द्रिवेन वाइन्स्टाइन ईंदो हुयो वाई तेॾी महिल बि लूटी उन खां पोइ जेॾी महिल फर्स्ट सीरीज़ आई 2 nights 3 days उन में बि वाई पर अगरि मां हिकिड़ी ज़बरदस्त ॻाल्हि ऑब्ज़र्व कई आहे उहो ग्राफिकल चेंज यानी कि आर्ट जेको आहे स्टार्टिंग खां वठी अॼु ॾिठो त जाम फ़र्क़ु आहे इहो क्वालिटी ऑफ प्रोडक्शन क्वालिटी ऑफ द वे यू मेक थिंग्स इहो कीअं पॉसिबल थियो लर्निंग हिकिड़ो वॾो पार्ट आहे ट्रू यार स्टार्ट खां जंहिं महिल चालू कयो आई वाज शूटिंग फ्रॉम दोस आईफोन्स 5s 6s वो हथ में हूंदी हुई टुडे वी आर शूटिंग विद अ प्रॉपर क्रू जेकी it's coming from the proper production houses absolutely so obviously असांजो हमेशा एम इहो ई रहंदो आहे कि असां प्रोडक्शन क्वालिटी खे वीडियो बाय वीडियो हमेशा इंप्रूव कंदा रहूं बिफोर बीइंग अ गुड आर्टिस्ट
तव्हां कोई प्रोफेशनल माण्हू आहियो जे केतिरो बि सुठो थी वञे न अगरि सुठो माण्हू न आहे उहो एट द एंड इट डज़न्ट मैटर एट ऑल सो मुंहिंजी हमेशह इहा प्रायोरिटी हूंदी आहे कि ठीकु आहे इफ ही इज़ एवरेज आर्टिस्ट ओतिरो मूंखे सपोर्ट नथो मिले डज़न्ट मैटर बट अगरि माण्हू सुठो आहे कोऑपरेशन लेवल इज़ 100% सो वी विल गो अलॉन्ग एंड असां पाण में इम्प्रूव करे वठंदासीं सो इफ यू विल टॉक अबाउट एनीबडी इन सिंधियनिज़म टीम लेट इट बी द गुलशन DOP my friends who work with me the cast yes you everybody is basically a good and humble human being correct so अगर वो हूंदी आहे क्वालिटी त असां हमेशा गॾिजो गॾु वेंदा आहियूं हिन सीरीज़ में असां काफ़ी सारा न्यू कैरेक्टर्स सां गॾु कयो एक्सपेरिमेंट्स नेमिंग दौलत सर तारा जेको नालो आहे जेकी मुंहिंजी मम्मी हिन में थी आहे ओके वो हुन जो नालो व्हिच इज हर सिस्टर लॉट ऑफ पीपल नाइस टू नो दैट लॉट ऑफ पीपल कमेंटेड तव्हांजी मम्मी ऐं तारा सेम थी लॻनि ओके ओके सो दे वर वेरी लाइक प्रॉपर हुयो कि ॿई रियल सिस्टर्स आहिनि हुननि जो नालो तारा आहे हिननि जो नालो याना आहे बट सीरीज में हिननि जो नालो तारा आहे सो तव्हां सम्झी वञो कि तारा याना करेक्ट तारा याना तारा सो शी वाज लाइक याना छो न याना सुठो नालो न तारा छो तारा ई छो so like which is cinematic गानो भी ठहर दो करेक्ट तारा वो बताओ सिंग करो था गाया था वो बोलो तारा ओके डालेगा ओके बताओ बिल्कुल न टाइम ना ना एक्शन जाओ ना आगो चवन ना भाई ठीक है साउंड रेडी एंड एक्शन हाय तारा माया नी तारा आइडिया है ना साईं थोड़ा केमिस्ट्री दा अच्छे साईं अरे रेडी हाय तारा माया नी इरादा जो नेक वादे जो पक्को तार सा दो थींदी निभाइनि 100% यस रिजेक्ट ये मूंखे ईअं थी फीलिंग अचे ॿारनि खे चयो अंकल खे पोइट्री ॿुधाए बट एक्चुअली मां देवेन खे वही चयो कि याना नालो छो न तारा छो हाँ बट लेटर ऑन जॾहिं इहा सीरीज स्टार्ट थी ऐं जीअं घड़ी घड़ी तारा नालो अचे पियो एक्चुअली जाम सूट पियो थिए so you fell in love with your own name yeah और सिस्टर्स नेम in sister's name in fact finally yeah I started like liking it okay good talking about the new characters that we saw in the web series like Tara and his sister and there was Daulat sir who played my father's character correct he is amazing actor उन्हनि 20 years ताईं theater कयो आहे he is a very well known theater actor then talking about Vijay sir जेको principal जो role उन्हनि play कयो let me tell you असां हाणे 15 मिंटे 20 मिंटे में असां प्रिंसिपल वारो शॉट है and I don't have principal वो we were that वो messy arrange वो that messy we were thinking about केयर प्रिंसिपल कंदो कि we were just dialing the numbers के I know this person called Kishan Ramnani who is a well known actor मां उनखे पुछो कृष्ण सर तव्हां ध्यान में कोई अचे तो मुंहिंजो ईअं कैरेक्टर डिस्क्रिप्शन आहे सो ही सेंड मी फ्यू नेम्स एंड देयर लाइक हां ओके विजय सर को कॉल था क्यों आई कॉल विजय सर ही सेड ठीक है मैं पहुंचा तो सो लाइक सिचुएशंस वर लाइक सब मेसी बट दे वर गेटिंग सॉल्व्ड yeah I mean I think इरादो ने कुछ इंटेंशन सुठा हुजनि त काई बि सिचुएशन असां साम्हूं अची वञे स्मूथ ही वेंदी in fact and major name that I want to talk about is the lady that played a character for Maid oh Vidhi first of all असांखे so मतलब एक परफॉर्म क्वेश्चन I'm really sorry या विधि हुन में हिकु ॿ सीन हो जेॾी महिल बॉडी पाइण ईंदी आहे त छा उन सॼे आर्ट ई बॉडी पाती कि न सची मुची हुन कैरेक्टर जाम सुठे नमूने शी इज अ वेरी स्वीट लेडी मूंखे पाण खे सुठो न पियो लॻे कि मां कंहिंखे पिच कयां कि इहो कैरेक्टर प्ले करण लाइ विच इज़ लाइक हर कंहिंजो पंहिंजो पर्सनैलिटी ठहियल आहे सो इट इज़ वेरी डिफिकल्ट कि हुन कैरेक्टर में एडजस्ट करे सघे बट व्हेन आई कॉल्ड हर शी इमीडिएटली सेड ठीक है मां कंदमि बिकॉज शी इज़ अ ट्रू आर्टिस्ट and let me tell you she did it so well जब मां परफॉर्म पिया कयूं मां लिटरली खिली पियो वठां she was doing it so naturally and when he got into the costume ओड़ो मेकअप थी वियो and then when she started blooming I go that was so natural so a lot of kudos to her for showing guts to play that character absolutely Vidhi was she Marathi by caste I mean was she Maharashtrian she is a proper Sindhi but that's what I'm saying that मैं पहले तो फोटो तो मुझे actually लगो कि that's what I'm saying कि there are a lot of personality complex कि अगर तू ये character के लिए तू character but she did it so well it looked natural तो सिंधियनिज्म असांखे जाम कुछ देखा है पंहिंजा वेंचर्स पंहिंजी जर्नी पंहिंजा अलॻि अलॻि कैरेक्टराइज़ेशन जिनमें रिफ्रेशमेंट ॻोल्हण जी द्रविन कोशिश कई हिन जी राइटिंग खां वठी स्क्रीन प्ले खां वठी कैमरा वर्क खां वठी सभु कुझु पंहिंजो पाण में ग्रो थियो आहे ऑडियंस माण्हू जेके बि इहा सिंधियनिज्म चैनल ते ईंदा आहिनि हमेशह वेंचर्स ऐं नया नया स्केचिस एंड वाइन्स ॾिसंदा आहिनि थैंक यू वेरी मच सिंधियनिज्म ते अचण लाइ जेके इंस्पायर्ड बि थी रहिया आहिनि हिकिड़ी ॻाल्हि मूंखे जाम सालनि खां पुछणी 2 साल थी विया आहिनि जॾहिं खां मां तोखे ॾिसी रहियो आहियां कि एग्ज़ैक्टली तुंहिंजे दिमाग़ में हाणे फ्यूचर लाइ छा आहे
ऑडियंस खे ॿियो छा मिलंदो सिंधियुनिज़म जे द्वारा? असां अच्छा ए आमिर खान थी वियो ॿी मिंटे जाम सुठो जाम सुठो मां कुझु Very good question. जाम पैसा अरे पैसा त कमाइणा ई आहिनि न त हिन करे हिन लिखी छॾियो आहे मूंखे खपे छा असांखे खपे छा बेसिकली खपे छा असांखे छा खपे छा खपे खपे छा एक्चुअल छा खपे ऑडियंस ऐं ऑडियंस जो प्यार खपे न असांखे हा असांखे छा खपे असांखे सभु कुझु खपे असांखे पर खपे छा एक्चुअली खपे छा सभु कुझु खपे जेको मिले तो वठणो आहे बस बस वठो सभिनी जो ॾियणो कुझु न आहे। वठो तव्हां वठंदो त ॾेई सघंदो असांखे पापड़ प्यार ऐं पैसो खपे। अरे अरे पापड़ प्यार ऐं पैसो खपे अच्छा हे छा माना इन खां वधीक सुठो छा खपे त फ्यूचर में त तूं मतलब पंहिंजी ब्रांड तो खणी अचे पापड़नि जे मां पापड़ तो खणी अचां मां पैसो छॾे बाक़ी सभु तो खणी अचां फैंटास्टिक एक्चुअली ये जेकी आहे न असां सिंधियुनि में जेको आहे सभु लिखियल आहे पापड़ सो या प्यार बेसिकली असां सिंधियुनि खे इहो ई खपे पापड़ प्यार पैसो पापड़ प्यार मुझे सब वेरी ए इंपॉर्टेंट मामा समझी मारे सेट ते देखना तो राइटिंग ना सुनाई ना होने मगर खबर पड़ी यार यार न त माना सीक्वेंस सीक्वेंस पापड़ हां प्यार पैसो पैसो। फैंटास्टिक अगर ट्राई मिलन था हेठ मथे मिलन तॾहिं बि हले पर न ऑडियंस खे छा मिलंदो उहो त सो असां न न्यू लर्निंग त खणी तूं असां स्कूल में पढ़ाए वियो हुयो कि रोटी कपड़ा मकान हुयो हाँ। न हाणे पापड़ प्यार पैसो त इहो न्यू टाइटल थी चुका हां तुझे नई सीरीज हो पापड़ No, no, not the series. just Yeah. kidding yeah So the future plans, let's talk about it. कि Sindhunism merchandise is the first thing that is coming up. Yeah. Because असां try था क्योंकि हर mean से through Sindhi promote थे. Correct. So we already are on YouTube. We are competing with global channels. असां मतलब उन standard ते हैं. Next is कि we thought t-shirts काफी cool हैं. It's a time of young असांखे फ्री generation. में मिलंदी है करेक्ट एक्चुअली मां निकिरा हुआ यार। टी-शर्ट जाम तरीके जी ठहंदी के नाला एरा अंग्रेजी में लिखियल हूंदा आहिनि सम्झ में न So yeah, so that is a good platform कि हाँ. where we express the quotes, we express the Absolutely. thoughts. And why not? I thought कि why not express Hindi in a t-shirt? एब्सोल्युटली कि मां लिटरली तो चवां मां जंहिंमहिल फर्स्ट टाइम एक्सपेरिमेंट में कया मां कुछ सिंधी में हल चंपल पे दुकान ते हल विच चंपल। फेमस डायलॉग Correct. पाए अगर मैं ट्रेन में एवरीबॉडी वाज पीपिंग इन हाँ। इसका मतलब क्या है इसका मतलब क्या है इसका मतलब ओके कि हिन सां सिंधियुनिज़म प्रमोट थी सघंदी आहे नॉट एट ऑल एब्सोल्युटली सो या सिंधियुनिज़म मर्चेंडाइज नेक्स्ट थिंग मी एंड बाहु एपिसोड season 2 is next thing Absolutely. me and Bahu are the characters season 2 is next thing and बाकी नॉर्मल वीडियोस जेके ईंदी रहंदियूं हाँ, हाँ. असांखे घर जाए प्लीज हाणे मां तव्हांखां पैसा वठंदुमि हाणे जेके अचणा तव्हां मूंखे पैसा ॾियो एब्सोल्युटली एक्चुअली प्यार खां पैसे खां वधीक असां हिन टीम में प्यार ॾींदा आहियूं वठंदा फैमिली प्यार Oh. एब्सोल्युटली असां मां ख़ाली प्यार कंदा आहियूं पैसे Absolutely. जी लालच बिल्कुल ना है न ख़बर आहे मिलणो हुअई न त असां रियली उम्मीद करे रहिया आहियूं कि सिंधियुनिज़म पंहिंजे चैनल जे द्वारा असां सभिनी सिंधी ऑडियंस खे पर ऑडियंस जेके सिंधी न बि ख़बर आहे उहे बि एक्शन्स फिजिकल जेस्चर्स पोस्चर्स सां असांजे वीडियो खे लाइक करे रहिया आहिनि ऐं थैंक यू वेरी मच यस थैंक यू वेरी मच फर्स्ट ऑफ ऑल थैंक यू वेरी मच जेके ई ॾिसंदा आहिनि वीडियोस Correct. रेगुलर लाइक कंदा आहिनि ऑल द मदर्स ऑल द फादर्स जेके प्यार बरसाईंदा आहिनि Correct. व्हिच इज अ मोटिवेशन एग्जैक्टली kids everybody which is the motivation Exactly. thank you so much for loving the Sindhyonism and thank you Sagar thank you Pleasure Bhau, being with you. Yana / Tara / Juhi / not मज़े तो लॻे न। Juhi. पर कुछ भी Yeah. जो मज़ो त आयो मूंखे बि ईअं लॻो कि मां पंहिंजी फैमिली में ई वेठो आहियां इहो मौक़ो पर वञिजे ज़रूर फैमिली सम्झी अरे बिल्कुल बिल्कुल जेको न वेंदो त पोइ ॿियूं तरीक़ा आहिनि न कढण जा। बिल्कुल उहा त ॻाल्हि आहे माना ॾियण But thank you, खाइण लाइ उनजी हली No. On a serious note, thank you, Sagar, for doing this. You are amazing at what you do. उम्मीद त इहा ई आहे असां पंहिंजे तरफ़ां कोशिशि कंदासीं हमेशह तव्हांखे एंटरटेन करण जी कोशिशि कंदासीं ऐं कुझु न कुझु ऑलरेडी द्रवेन ऐं सभिनी जे दिमाग़ में पकिजी रहियो आहे स्टे ट्यून्ड विद सिंधियुनिज़म So let me just end it in a traditional way. all right. Yeah. So new video jaldi indi. Till then, bye bye. Take care. जय जय झूलेलाल।